जी संगत अस्सलाम वालेकुम। हिन वक्त असां मौजूद आहियूं सखर रोड़ी स्विमिंग पूल ते ऐं तमामु बहितरीनु इंजॉय कयूं पिया। पूरी संगत असां सां गॾु आहे ऐं जेको आहे सो सभु दोस्त गर्मी खे जेको आहे सो घटाइण जे करे, गर्मी जी तपश खे घटाइण जे करे उस्ताद गामू ऐं पूरी संगत सॼी टीम असां गॾिजी सॼी सखर रोड़ी तमामु बहितरीनु हिते स्विमिंग पूल आहे। सभु हुते आया ऐं सभु दोस्त जेको आहे हुते स्विमिंग पूल में पाणी जो मज़ो वठनि था ऐं मां सोचियो थोरो हिकिड़ो नंढो व्लॉग ठाहियां ऐं सॼी संगत खे तव्हां सां मिलायां ऐं तव्हांखे उहा लोकेशन बि ॾेखारियां त किथे आया आहियूं, कहिड़ी कहिड़ी संगत असां सां गॾु आहे, सभई तव्हांखे ॾेखारींदा हिन व्लॉग में गॾिजी रहिजो। हाणे हलूं था, जेके दोस्त असांजा इंजॉय करनि था, के मानी खाइनि था, के तड़ करनि था, के कुर्सी ते वेठा आहिनि, के सुम्हिया पिया आहिनि, त सभिनी ते हली असां छापो हणूं था। सभ खां पहिरियां असां छापो हणंदासीं उस्ताद गामू ते। जी संगत, ही आहे उस्ताद गामू ऐं जेको सभिनी दोस्तनि खे पंहिंजे हथनि सां बिरयानी कढी ॾिए थो ऐं सभु दोस्त हुन खां बिरयानी वठी करे खाइनि था। सो यकीन कयो त माना स्विमिंग पूल जो मज़ो हुजे ऐं चिकन बिरयानी हुजे ऐं उन सां गॾोगॾु दोस्तनि जी अहिड़ी गैदरिंग हुजे जिथे रुगो इंजॉय हुजे। सो हे बहितर नमूने सां देग सॼी खे उस्ताद गामू विराए थो ऐं हीअ स्विमिंग पूल जी दीवार ते कुझु अहिड़ियूं पिक्चर्स लॻल हुयूं पेनाफ्लेक्स जे हवाले सां। सो तमामु बहितरीनु डिज़ाइन हुई, प्यारी डिज़ाइन हुई। सो मां सोचियो त इन जो बि वीडियो भरे थोरो पंहिंजो व्लॉग में ॾियां। तमामु ख़ूबसूरत मंज़र हुयो, पेनाफ्लेक्स ते पिक्चर ठहियल हुई ऐं मुंहिंजी दिलि घुरियो त उन जो बि मां थोरो वीडियो ठाहे ऐं हिन व्लॉग में ऐड कयां। सो ख़ूबसूरत मंज़र ही पिक्चर जे ज़रिए मां पंहिंजे वीडियो में रिकॉर्ड कयो तव्हां दोस्तनि में। ऐं हीअ आहे स्विमिंग पूल जेका बिल्कुलु असां ख़ाली कराईसीं, चयोसीं त हिन में असां ताज़ो पाणी विझंदासीं ऐं उन खां पोइ तड़ कंदासीं। त हीअ जेको इंजण स्टार्ट थी वई असांजी ऐं पाणी हलणु शुरू थी वियो आहे ऐं पाणी यकीन कयो त एॾो साफ़ु पाणी हुयो ऐं थधो पाणी एतिरो हुयो जो माना जीअं असां तड़ कयूं पिया त माना जिस्म ठरी पए पियो। अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहियो? खैर खैर। इंजॉय करणु निकिता हो? बाक़ायदे। कीअं मूड थियो आहे माना? वेठे वेठे हा। केरु केरु गॾु? माशाल्लाह जेको आहे उस्ताद गामू आहे, मां आहियां, उस्ताद कीरो तूफाना, भाई शमशाद मेमण, आसिफ़ ऐं साईं जेको आहे पीके, सॼी संगत आहे। हा थोरी घणी पप्पू सां गुफ़्तगू कईसीं। उन खां पोइ उस्ताद गामू ऐं पीके भाउ अलाए कहिड़ी गहरी सोच में हुया, अलाए छा सोचनि पिया। सो उन्हनि जो बि मूं वीडियो ठाहियो ऐं फाइनली असांजी स्विमिंग पूल जो पाणी वॾे हौद में स्टार्ट थी वियो। उन खां पोइ हीउ पहिरियों जेको हौदो उहो भरिजी वियो। हे साईं उस्ताद गामू जेको आहे सो इंजॉय कई सभ खां पहिरियां ऐं माशाल्लाह उस्ताद गामू जी टिकणी ईअं थी चमके ॼण सिज हुन जी टिकण ते पियो ॿरे। सो तमामु बहितर ख़ुशी थी, सभिनि दोस्तनि गॾिजी करे इंजॉय कईसीं। बाबर भाउ हुयो, पप्पू भाउ, उस्ताद गामू हुयो ऐं जेको आहे सलीम मेमण हुयो ऐं काफ़ी दोस्त हुया। हीअ स्विमिंग पूल रोड़ी ऐं सखर जे विच ते हुई ऐं डिसिप्लिन हुई, थधो पाणी हुयो बाक़ाइदा। हिन में जेको आहे सो मिनरल वाटर जो पाणी बि हुयो जेको असांखे पीअण जे लाइ मिले पियो ऐं दोस्त एतिरी इंजॉय कयूं पिया। हे ॾिसो था पीके भाई कीअं झुमर खेॾे थो। सो मतिलबु त हिकिड़ो मतिलबु गर्मी खे जेको आहे सो घटि करण जे लाइ, गर्मी जी तपश खे ख़तमु करण जे लाइ, सिज जी तपश खे ख़तमु करण जे लाइ वॾी इंजॉय कईसीं। दोस्तनि जूं मौज मस्तियूं बाक़ाइदी सां पाणी जे अंदरि हलनि पियूं, हिक ॿिए खे पाणी हणनि पिया ऐं हिक ॿिए खे जेको आहे सो स्विमिंग पूल में खणी करे उछलनि पिया, इंजॉय करनि पिया, उस्ताद गामू खे चिड़ाइनि पिया। पप्पू परदेसी खे ख़ासि करे पप्पू में हूंदी आहे बर्दाश्त, इन जे करे हर माण्हू पप्पू सां ई मज़ाक कंदो आहे ऐं उस्ताद गामू मूंखे चए पियो त कैमरा मूंखे ॾे, मां पाणी में अंदरि भरिया। मां चयोमांसि उस्ताद गामू पाणी जहिड़ी मुंहिंजी मोबाइल न आहे, वाटर प्रूफ न आहे, सियाणो थी ईअं न कर। मां चयो मुंहिंजी मोबाइल सस्ती आहे, 50,000 वारी आहे। त पोइ सम्झी वियो ॻाल्हि खे ऐं वापसि हले वियो ऐं मां मोबाइल कोन ॾिनीमांसि। हीअ वरी असांजो शोएब बापा उस्ताद गामू खे मथे खयईं त वॾो मज़ो अची वियो ऐं दोस्तनि जा हुकरा लॻी विया, नारा लॻी विया ऐं अहिड़े नमूने सां असां इंजॉय कईसीं। ऐं स्विमिंग पूल एतिरी ज़बरदस्त ठहियलु हुई ऐं वधीक तव्हां पाण ॾिसो था, मतिलबु हीअ सेपरेट हुई, का एॾी वॾी कोन हुई जो माण्हू हिते अचनि जेको आहे सो 200, 300, 400 माण्हू अचे। न, हीअ बुकिंग जे हवाले सां हुई, 15-20 दोस्त बुकिंग कराइनि। ऐं उन खां पोइ थी वियो चांहि जो वफ़्को, छो जो चांहि ऐं चाहत खां कंहिं बि इनकार न कयो आहे। हीअ जेके ॻाढ़े कलर जा कोप ॾिसो था, इहे आहिनि स्विमिंग पूल जी माना डिज़ाइन जा ठहियल
ऐं ज़बरदस्त डिज़ाइन जा कोप हुया ऐं उस्ताद गामू उन्हनि में खंडु विझे पियो, छो जो काफ़ी दोस्त अहिड़ा हुया जेके मिठी चांहि न पींदा हुया। पोइ इन जे करे सॼी चांहि असां कराईसीं फिकी, ऐं पोइ जंहिं दोस्त खे मिठी पीअणी हुई त उनखे खंडु विझी ॾियूं पिया, ऐं जंहिंखे फिकी पीअणी हुई त उनखे फिकी ॾियूं पिया। त उस्ताद गामू जी इहा हिकिड़ी आदत हूंदी आहे त हर मानी हुजे, चांहि हुजे, बोतल हुजे, पंहिंजे दोस्तनि खे पाण विराए करे हथ सां ॾींदो आहे। ऐं हीअ व्यूज़ ॾिसो था ज़बरदस्त। ऐं चांहि खां पोइ वरी पाणी जे अंदरि ई मूड थी वियो असांजो बोतल पीअण जो, त सभिनी खे उस्ताद गामू बोतल डिश में विझी करे हिकु हिकु खे जेको जिथे हुयो उनखे उते वञी बोतल ॾिए पियो। छो जो उस्ताद गामू जी सादगी खे मुंहिंजो सलाम आहे। उस्ताद गामू कॾहिं बि इहो पाण खे महसूसु न करायो आहे त मां वॾो आर्टिस्ट आहे, मां हीअं हूअं। त अल्हम्दुलिल्लाह उस्ताद गामू जहिड़ो आर्टिस्ट पूरी सिंध में कोन्हे। मज़ाया जे हिसाब सां तमामु बहितरीनु आहे। ऐं उस्ताद गामू नियत जो बि साफ़ु आहे, दिलि जो बि साफ़ु आहे। ऐं उस्ताद गामू सच ॻाल्हाईंदो आहे। ही दोस्तनि जूं मोबाइलियूं बि पयूं हुयूं ऐं जेके मां थोरो घणो विलोग में आंदमि। ऐं फ़क़ीरी तबियत जो मालिक आहे उस्ताद गामू, अल्लाह से हुनखे हयाती ॾिए। ऐं उहो चवंदो आहे त मां तव्हां दोस्तनि जो नौकर आहियां, ग़ुलाम आहे। हमेशह उन असांजे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हीअ मुंहिंजा पाणी में छापर हेठि थी विया। मां हाणे छापरनि खे मथे करे वीडियो ठाहियो, छो जो मां सोचियुमि त सॼे वीडियो में मुंहिंजी मुंडी कोन्हे, जेको पहिरियां ई मुंहिंजी हुई, उन खां पोइ मुंहिंजो वीडियो में कुझु बि कोन हुयो। इन जे करे मां चयो त हिकिड़ो सेल्फी वीडियो ठाहियां जंहिंमें मां बि ज़ाहिर थियां ऐं पोयां संगत बि ज़ाहिर थिए। बहरहाल ज़िंदगी खे एंजॉय कयो, ज़िंदगी ही वाह। हीअ वरी मुंहिंजो वीडियो कंहिं दोस्त चोरी भरियो ऐं पोइ मूंखे सॾु कयईं त खीरा वीडियो ठाहियां थो। ऐं पोइ हीअ मां हुनखे इशारो ॾिनो हथ जो, हिण त हे साईं मां जंप खाधो। पर यकीन कयो त पाणी एतिरो थधो हुयो, एतिरो थधो हुयो, वॾो मज़ो अची वियो मूंखे। ऐं मूंसां गॾु इहे में शोएब, जीअं ई मां घिरयमि त मुंहिंजे कढ आयो ऐं मां बि अहिड़ो पाणी आयोमांसि, भॼी वियो। ऐं बाद में मां थोरो अॻिते अची करे पंहिंजे कैमरामैन सां ॻाल्हायो, सलीम मेमण सां। उनखे चयुमि त तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजी मोहबत में हीअ वीडियो मूंखे मिलियो। अतर साहब बि मूंसां गॾु हुयो, जेको गामू जो भाउ आहे, पोयां बीठो आहे जेको कारे चश्मे वारो। सो वरी बि मां कैमरामैन जो शुक्रिया अदा कयो ऐं सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा कयां थो। बहरहाल एंजॉय एतिरी कईसीं जो अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾो मज़ो अची वियो ऐं सभिनी दोस्तनि एंजॉय कई। ऐं तड़ त हमेशह नलकनि ते कंदा हुआसीं, मोटर ते कंदा हुआसीं, पर अॼु वॾी ट्यूबवेल ते, स्विमिंग पूल ते वञी करे एंजॉय कईसीं ऐं तड़ कयोसीं। ऐं हीअ उस्ताद गामू आहे, अल्हम्दुलिल्लाह सादड़ी तबियत अथसि ऐं सदाईं ख़ुशि हुजे, असांजियूं दुआऊं अथसि। मुंहिंजो त उस्ताद आहे, अल्लाह साईं उस्ताद खे ख़ुशि ऐं आबाद रखे। पीके भाउ हीअ वरी मूंसां गॾु बीठो अची, अलाए मुंहिंजे खीसे में मोबाइल कढे अलाए पंहिंजे मां। हीअ असांजो आबिद सिद्दीकी साहब, अम्मा हाजाणी आचार शिकारपुर जी मशहूरु आहे, उहो बि असां सां गॾु हुयो। मतिलबु के त वॾी एंजॉय थी हुई सखर शहर में। ऐं वॾी महिरबानी तव्हां असांजो व्लॉग ॾिठो, लव यू, ख़ुशि हुजो।